साथी अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी साथी उम्मीद है तुम सब खुश हूंदा साथी अस वीडियो वणियो तो असांजे यूट्यूब चैनल अरडो तराजी के सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन के बटन के दबाइजो तो जीअं अगली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। साथी तव्हां पाण नंढड़े मौजूद ते था ॻाल्हायूं हिकिड़ो बागीचो शहरनि में बागीचा हूंदा आहिनि न हिकिड़ो बागीचो उन बागीचे में हमरा हिकिड़े फारिग टाइम में लॉकडाउन दौरान नंढड़े पुट के वठी अची उन बागीचे में छॾियईं हुनजो पुटु वेठे खेॾियो पए पाण किताब खणी पढ़णु शुरू थी वियो। इलाही टाइम वो पढ़ंदो रहियो ॿार खेॾी 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 अचे उन जे गोद में कच्छ में अचे वेही ऐं सुम्ही पियो हू वेठे खेॾे पियो ॿार खे वेठे वेठे हुते निंड वठी वई। जॾहिं ॿार खे निंड वठी वई त बागीचे जो जेको माली हो उहो आयो बागीचे में जॾहिं ॿार खे सुतल हुनजी गोद में ॾिठाई तॾहिं वियो ऐं बागीचे मां ख़ूबसूरत क़िस्म जा गुल ॿ टे पटे उन्हनि खे गॾु करे ॿाहिरां पनो ॿधी उन्हनि खे गुलदस्तो ठाहे अचे हुनखे ॾिनई ऐं चयईंसि हे जॾहिं निंड मां ॿार उथे त हीउ गुलदस्तो तूं हिनखे मुंहिंजे तरफ़ां ॾिजां। त उन जंहिंजे कच्छ में ॿार सुतल हो जंहिंजो पुटु हो उन हुनखे चयो त भला तूं हिन लाइ गुलदस्तो मासूम लाइ छो आंदो आहे। हुनखे चयो त मूंखे 7 ॿार आहिनि उन मां जेको 3 नंबर पुटु आहे मुंहिंजो उहो सफ़ा हिन जहिड़ो आहे। हुन ॿुधायो हुन खां सवाल करियो त जेकॾहिं तोखे 7 पुट आहिनि त तूं हुननि में प्यार कीअं विराईंदो आहे कीअं वंडींदो आहे। हुन चयो त जॾहिं अंब ऐं घर वठी वेंदो आहियां त बराबरी जे बुनियादनि ते सभिनी खे ॾींदो आहियां पर वाहिद प्यार आहे जंहिंखे वंड न कबो आहे वाहिद प्यार आहे जंहिंखे ज़रब कबो आहे। असां आहियूं ज़ाल मुड़ुस असां पंहिंजे ॿारनि खे प्यार ज़रब सां ॾींदा आहियूं। तव्हां ॿिन्ही खे 7 सां ज़रब करियो त केतिरा था थियनि। ईअं प्यार जेतिरो विरायो ओतिरो वधंदो। अञा हिकिड़ो सादो मिसाल था रखूं कीअं कंहिंखे पुट में तव्हां कंहिं दोस्त खे फोन करे ॿुधायो साम्हूं रूबरू चयो यार मूंखे पुटु ॾिया हुआ उनखे वधीक ख़ुशी थींदी आहे मुंहिंजे दोस्त खे पुटु ॾिया हुआ उन ॿिए खे ॿुधायो उन टे खे ॿुधायो इहो प्यार वधंदो वेंदो। ऐं तव्हांखे जेकॾहिं चवंदा आहिनि ख़ुशी विराइण सां वधंदी आहे प्यार विराइण सां वधंदो आहे ॾुख विराइण सां घटिबो आहे। उहो कीअं मिसाल हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे एक्सीडेंट थियो मिसाल के तौर ते गाॾी बि धकु लॻुसि पाण खे बि एक्सीडेंट थियो अॻिते हली तव्हां उहो तव्हांखे ॾुख पहुतो जेका तकलीफ़ पहुती तव्हां उनखे विरायो उनखे वंडियो। ईअं ॿिए माण्हू खे तव्हां ॿुधायो यार मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो आहे मुंहिंजी गाॾी खे धकु लॻो आहे हिकु त तव्हां जॾहिं हुनखे ॿुधायो त तव्हांखे दिलासो ॾींदो यार ख़ुदा ख़ैर कंदो ख़ैर आहे को मामिलो न आहे तव्हां बचायो ठीकु आहे थोरो ॾुख तकलीफ़ घटि थी ॿिए खे ॿुधायो उहो तव्हांखे ॿुधाईंदो यार डॉक्टर मुंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो उहो दोस्त आहे हुनजो इलाजु कोन तूं सही थी वेंदे अञा बि ॾुख घटि थियो उहो तव्हांखे ॿुधाईंदो त ॿिए खे ॿुधाईंदो त उहो वरी चवंदो यार मुंहिंजो फलाणो दोस्त आहे जेको गाॾी ठाहे ॾींदो तव्हांखे हेतिरे पैसनि में घटि माना तव्हां हुनखे जेतिरो विराईंदा रहो जेतिरो हुनखे विराईंदा रहो वधीक उहो ओतिरी तकलीफ़ ॾुख घटिबो। प्यार खे जेतिरो विराईंदा रहो जेतिरो बि विरायोसि उहो ओतिरो वधंदो ख़ुशी ओतिरी वधंदी। इन करे पंहिंजे मथां इंसाननि मथां ज़िम्मेवारी थी गणिजे त पाण प्यार पाण मोहबत खे विरायूं ऐं वंड सां न ज़रब सां। उहा औलाद हुजे उहे दोस्त हुजनि उहे इलाइक़े जा माण्हू हुजनि उहे पाड़े जा माण्हू हुजनि उहे पुरियत हुजनि उहे मज़दूर हुजनि जेको बि हुजे इंसान वाहिद हिन दुनिया जी मख़लूक आहे जेको मोहबत जे लाइक़ु आहे जेको प्यार करण जे लाइक़ु आहे जंहिंसां प्यार करे सघे थो। पर असां वटि उबतो थींदो आहे असां वटि प्यार शयुनि सां थींदो आहे इंसान खे शयुनि तां इस्तेमालु करे छॾिबो आहे। मिसाल तौर मोबाइल हुजे गोली हणी छॾींदा माण्हू मोबाइल ते मोटरसाइकिल फुर हुजे इंसान खे माना सिखियाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि त इंसान खे नुक़सानु कीअं जे पर हक़ीक़त में जेको इंसान आहे जेको माण्हू आहे उहो मोहबत लाइक़ु आहे उहो प्यार करण लाइक़ु आहे त पाण गॾिजूं प्यार वंडियूं प्यार विरायूं। वाहिद इहो आहे जंहिंखे पाण ज़रब कंदासूं जेतिरो वधीक ओतिरो वधीक विराइबो ओतिरी वधीक ख़ुशी पाण सभिनी खे मिलंदी। अचो त इंसान हुअण नाते बग़ैर रंग बग़ैर मज़हब बग़ैर ज़ात जे इंसान हुअण नाते हिक ॿिए सां प्यार वंडियूं मोहबत वंडियूं ऐं हिक ॿिए जे ॾाढो ख़ुशियूं वंडियूं। हक़ मौजूद जी